अचो त दुनिया जे पहिरें फिल्म शायर जो निराली अंदाज़ सां अभ्यास करियूं। दोस्तो, ही चैनल सब्सक्राइब करियो ऐं पोइ ही शेयर पढ़ो। वरी भला हीअ कैफ़ियत ॾिसो, कजे पंधु पुछां थी, केचिन कारण कीअं, बेख़ुद हलज बर में आऊं थो चवां ईअं, सिकण साजन सीअं मतां मुठी छॾीं। इंसानु कंहिं बि कम सांगे केॾांहुं वेंदो आहे त अंदर में सलाह कंदो आहे। ससुई पंहिंजे अंदर खां पुछे थी, मूंखे ॿुधाए त सही, सम्झाए त सही त केचिन कारण पंधु आउं कीअं करियां। अंदर जो आवाज़, मां चवां थो त बेख़ुद थी हल, पाण विञाए हल, ख़ुदीअ सां सवाइ हलिजे। ॾुख बदन खे ईंदा आहिनि, जेके वरी दिमाग़ खे निहोड़े हिसाए विझंदा आहिनि। आख़िरी नतीजे तौरु इंसानु थकी टुटी पाण खे बेवस सम्झंदे उन कम मां हथु कढंदो आहे। तंहिं करे बदन साणु ई न हुजे, मुंहिंजी सलाह इहा अथई। ससुई वरी अंदर सां ॻाल्हाईंदे पुछे थी पाण खां, तुंहिंजी सलाह सुठी थी लॻे, अञा का सलाह, को दलील ॾे। वरी अंदर जो आवाज़, पहिरीं लाइ जेको सिकणो अथई, अंदर में तड़प अथई, उन मां हथु न कढिज, छो त दुनिया जी वॾे में वॾी ताक़त तड़प अथई। सिकण ई तहरुक आहे, उन खे न छॾ। जीअं त तूं अॻु ई पिरीं हाराए वेठल आहीं, मुठी आहीं, तोखे रुॻो प्यार जी ताक़त ई पिरीं ताईं पहुचाए सघे थी।